मेहड़ उनजे भरपास वारनि इलाक़नि में गुज़िरियल 2 ॾींहनि खां वक़्फ़े सां बरसाति जारी आहे, जंहिं सबबि शहर ऐं बहिराणे वारनि इलाक़नि में आम ज़िंदगी मफ़लूज बणिजी वई आहे। इन्ही हवाले सां वधीक तफ़सील ॿुधाइण लाइ असां सां टेलीफोन लाइन ते मौजूदु आहे फ़ारूक अहमद। जी फ़ारूक, वधीक तफ़सील खां अॻु कजो, छा तफ़सीलात आहिनि? बिल्कुलु जीअं असीं तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त पूरी सिंध जी दादू ज़िले जे मुख़्तलिफ़ तालुक़नि समेत मेहड़ शहर जे आसपास जे इलाइक़नि में कल्ह खां वठी बरसाति जो सिलसिलो जारी आहे। ऐं इहो बि असीं तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त बरसाति सबबि शहर जे फीडर मुख़्तलिफ़ फीडरनि ऐं ॿाहिराड़ी जेके इलाइक़नि जा कुझु फीडर आहिनि कल्ह खां वठी उहे मतिलबु बंदि पियल आहिनि। इहो जेको आहे उन सबब जे करे ज़िंदगी आम वारो कारोबार या जेको ईद जो माहौल हले पियो उन त जेको आहे सो माण्हू सख़्तु परेशानी खे मुंहुं ॾियण लॻा आहिनि। जंहिं त जेको आहे पंहिंजो काफ़ी अहिड़ा इलाइक़ा आहिनि जिते पिणु बरसाती पाणी हिनमहिल ताईं जमा नज़र अचे पियो। जॾहिं त म्यूनिसिपल तौरु लाॻापियल इदारा या दादू इंतिज़ामिया इन तरफ़ हिनमहिल ताईं को बि मतिलबु नोटिस न आहे वरितो। उन जे करे आवाम जेको आहे सो पिणु सख़्तु मुश्किलातुनि खे मुंहुं ॾियणु लॻो आहे। शहर जे मुख्य टावर चौंक मुख़्तलिफ़ कॉलोनियुनि वार्डनि में पिणु पाणी जमा आहे। उन त जेको आहे पंहिंजो जेको उतां जा रहवासी आहिनि उन्हनि हितां जे चूंडियल नुमाइंदनि ऐं लाॻापियल इदारनि खे या परज़ोल अपील कई आहे त हिन बरसाती निज़ाम जे करे ज़िंदगी ऐं जेको आहे सो मतिलबु जेको आहे सो कंहिं हिसाब सां कमकार में असांखे सख़्तु तकलीफ़ूं पेश आहिनि। उन त जेको आहे फौरी तौरु हिन तरफ़ ध्यानु ॾेई ऐं हिन बरसाती पाणी जेको आहे उहो निकाल कयो वञे। ऐं जॾहिं त इहो बि तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त शहर जा जेके तक़रीबन नेकाल आहिनि हिकु त उन्हनि ते कब्ज़ा माफ़िया मतिलबु कब्ज़ा करे वेठी आहे, जंहिं ते को बि अहिड़ो को मुस्बत जेको आहे हुकूमत पारां कार्रवाई जो अहिड़ो को ख़ासि जेको बंदोबस्तु न कयो वियो आहे। उन त काफ़ी जेके अहिड़ा नेकर आहिनि उहे नेकर हिनमहिल बंदि पिया नज़र अचनि पिया। ऐं उन खां पोइ इहो बि तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त कुझु टेंडर पास थिया हुआ जेके काफ़ी टाइम गुज़री वियो आहे। जेके ठेकेदार जिन खे मतिलबु ठीको मिलियलु हुयो उहो मतिलबु जेको आहे अध में कमु छॾे ऐं हिनमहिल ताईं ग़ाइबु थी विया आहिनि। ऐं उन त जेको आहे पंहिंजो आवाम पारां जेको आहे इहो मुतालबो कयो आहे त मेन सबबु नेकर जो आहे। इन नेकर जे सिस्टम खे बहाल करे असां परेशानियूं दूरि कयूं वञनि। जी महिरबानी तफ़सील खां आगाही ॾियण लाइ। सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।